अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां क़ौम परस्ती जे बारे में समझंदासीं, ॿुधंदासीं ऐं पढ़ंदासीं त आख़िरकार क़ौम परस्ती आहे छा। हमेशह खां मुख़ालिफ़ दौर जो इहो सवाल रहियो आहे त क़ौम परस्ती आख़िर आहे छा। क़ौम परस्ती या नेशनलिज़म। क़ौम परस्ती उहो सियासी नज़रियो आहे जंहिं मुताबिक़ हर क़ौम खे हक़ ख़ुद अख्तियारी जे आलमी असूलनि तहत पंहिंजी सियासी मुस्तक़बिल बाबति फ़ैसिले करण जो क़ानूनी हक़ ऐं अख्तियार मिलियलु हुजे। बैन अल-अक़वामी इंसाफ़ ऐं आइन मुताबिक़ हर क़ौम पंहिंजे आज़ाद ऐं जिदागाना इक़्तिदार क़ाइमु करण जो अख्तियार रखे थी। क़ौम छा खे थो चइजे? क़ौम परस्ती खां अॻु इहो हिकु अहम सुवाल आहे जंहिं जो जवाबु क़ौमनि जे गॾियल बैन अल-अक़वामी इदारे अक़वाम मुतहदा हीअं ॾिनो आहे त क़ौम हुअण लाइ सभ खां पहिरीं जाग्राफ़ी हदनि जो हुअणु ज़रूरी आहे, छो त जंहिं क़ौम खे वतन नाहे उहा बेपाड़ी क़ौम आहे जंहिं जो वजूद हवाउनि में हूंदो आहे। उन खां पोइ खेनि हिकिड़ी ज़बान हुजे, हिकिड़ो कल्चर हुजे, तारीख़ी पस मंज़र हुजे, क़ौमी किरदार हुजे ऐं संदुनि सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ाद बि हिकु जहिड़ा हुजनि। माण्हुनि जे अहिड़े गिरोह खे क़ौम चइबो आहे। पर हिन वक़्तु अक़वाम मुतहदा तरफ़ां दुनिया जे तस्लीम कयल समूरनि क़ौमनि मां सिर्फ़ु 2 मुल्क अहिड़ा आहिनि जेके क़ौम जे उन नज़रिए बजाए मज़हब जे बुनियाद ते क़ौम जे नज़रिए में यकीन रखनि था। हिकु इसराइल ऐं ॿियो पाकिस्तान आहे। क़ौम परस्ती दुनिया जो मक़बूल तरीन नज़रियो आहे। हर ग़ुलाम ऐं महकूम क़ौम जॾहिं बि पाण खे ग़ुलामी जे ख़तरनाक पंजूड़नि में जकड़ियल महसूस थी करे तॾहिं क़ौम परस्ती वारे नज़रिए में पनाह ॻोल्हे पंहिंजी आज़ादीअ लाइ जदोजहद हलाए थी। हींअर ताईं दुनिया जूं केतिरियूं ई क़ौमूं हिन नज़रिए जे बुनियाद ते आज़ाद थी दुनिया जे नक्शे ते निर्वार थियूं आहिनि। ख़ासि करे पहिरीं आलमी जंग खां पोइ शिकस्त खाधल शहनशाहितनि जे वसी इराज़ियुनि खे उन्हनि ई असूलनि तहत टोड़े नयनि क़ौमी हुकूमतुनि में तब्दील कयो वियो ऐं लीग ऑफ नेशंस में उन्हनि ई बुनियादनि ते बर्पा कयल क़ौमनि खे क़ौमी बुनियादनि ते नुमाइंदगी ॾिनी वई। जिन क़ौमनि खे नुमाइंदगी ॾिनी वई उन्हनि मां कुझु ई आहिनि: यूगोस्लाविया, ज़ीकोस्लोवाकिया, हंगरी, अल्बानिया, ग्रीस, यूनान, बल्गेरिया, रोमानिया, पोलैंड, लटोया, फिनलैंड, आयरलैंड ऐं ॿियनि केतिरनि ई महकूम क़ौमनि जुदा जुदा क़ौमी हैसियत अख्तियार कई। तुर्की वारी सल्तनत ख़िलाफ़ महकूम क़ौमनि पिणु क़ौम परस्ती जे बुनियाद ते बग़ावत कई हुई, जिन में इराक़, शाम, अरब ऐं मिस्र वग़ैरह शामिल हुआ। दुनिया जी मुख़्तलिफ़ क़ौमनि में मुख़्तलिफ़ दौर दौरान क़ौम परस्ती जा मुख़्तलिफ़ तख़्यल रहिया आहिनि। वक़्त लाइ एतिरो ई ऐं ईंदड़ क़िस्त में असां ॾिसंदासीं ऐं ॿुधंदासीं आगराई वारी क़ौम परस्ती, मज़हबी क़ौम परस्ती, रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते क़ौम परस्ती, अक्सरियती क़ौम जी क़ौम परस्ती, तरक़ी कयल क़ौमनि जी क़ौम परस्ती।